अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पारस सिंधी जो लेख जंहिंजो उनवान आहे लिबरल प्रोपेगेंडा ऐं कम्युनिस्ट नज़रिए जी हक़ीक़त। कम्युनिज़म ते हमेशह इहो इल्ज़ाम लॻायो वेंदो रहियो आहे त रियासत हर शइ ते मुकमिल इजारादारी क़ाइमु करे छॾे थी, पर हक़ीक़त इन जो उबतड़ आहे। कम्युनिज़म में रियासत हमेशह लाइ हर शइ जी मालिक नथी बणिजे, पर शुरूआती मरहले में रुॻो हिकु अबूरी इदारे तौरु मौजूदु हूंदी आहे त जीअं नए निज़ाम खे मुनज़म करे सघिजे। कम्युनिज़म जे आख़िरी मरहले में त ख़ुदि रियासत जो ख़ात्मो थी वञे थो, छो त ग़ैर तबक़ाती समाज में जबर ऐं कंट्रोल जी ज़रूरत बाक़ी नथी रहे। लेनिन चयो हो त रियासत हिकु तबिके जो ॿिए तबिके ते जबर आहे, इन करे मज़दूरनि जी रियासत में हिकु आरज़ी मरहलो हूंदी आहे। असांखे बार बार सोवियत यूनियन जे ख़ात्मे जो मिसाल ॾेई चयो वेंदो आहे त ॾिसो, रूसी इनक़लाब नाकाम थी वियो, छो त उते रियासती जबर ऐं ब्यूरोक्रेसी मौजूदु हुई। पर लिबरल दानिश्वर या त उन दौर जे तारीख़ी हालतुनि खे विसारे वेहनि था या ॼाणी वाणी नज़रअंदाज़ कनि था। रूस ऐं चीन में इनक़लाब अहिड़े वक़्तु आया जॾहिं दुनिया ॿ आलमी जंगियूं, सर्द जंग ऐं केतिरनि इलाइक़ाई जंगनि मां गुज़री रही हुई। मिसाल तौरु कोरिया जी जंग, वियतनाम जंग, लातीनी अमेरिका ऐं अफ्रीका में सोशलिस्ट तहरीकनि ख़िलाफ़ साम्राजी कार्रवाइयूं वग़ैरह। उहो दौरु सोशलिस्ट तहरीकनि लाइ इंतिहाई ॾुखियो मरहलो हो, जिते अमरीकी साम्राज्य ऐं उनजा इतिहादी मुसलसल इनक़लाबी तहरीकनि खे कुचलण जी कोशिश करे रहिया हुआ। अहिड़ियुनि नाज़ुक हालतुनि में यकीनन सोवियत यूनियन ऐं चीन में सोशलिज़म जी तमीर दौरान ख़ामियूं ऐं ग़लतियूं मौजूदु रहियूं, पर उनजे बावजूदि उन्हनि समाजनि में अणपढ़ियल हुजणु, गुरबत, जागीरदारी, औरतुनि जी ग़ुलामी ऐं नवआबादियाती असरनि खे वॾी हद ताईं ख़तमु कयो वियो। ओस्लो ऐं मैनचेस्टर यूनिवर्सिटीअ जे अंगनि अखरनि मूजिबि सोवियत यूनियन 1930 वारे ॾहाके में दुनिया जी ॿी वॾी सनअती ताक़त बणिजी चुको हो। रुॻो 30 सालनि जे मुख़्तसर अरसे में USSR ज़रई समाज मां निकिरी साइंस, तालीम, सिहत, ख़िलाई तहक़ीक़ ऐं सनअत में तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे बराबरि अची बीठो। 1928 खां 1940 दौरान सनअती पैदावार में लॻभॻि 40% इज़ाफ़ो थियो। बिजली जी पैदावार 5 बिलियन किलोवाट खां वधी 48 बिलियन किलोवाट ताईं पहुची वई, जॾहिं त कोयले जी पैदावार 35 मिलियन टन ताईं वञी पहुती। ज़राइत में लखें हारियुनि खे इज्तिमाही फार्मनि में शामिलु कयो वियो ऐं 1940 ताईं सोवियत यूनियन वटि दुनिया जो सभ खां वॾो ट्रैक्टर नेटवर्क मौजूदु हो। तालीम जे मैदान में 1917 में शरह ख़्वानदगी सिर्फ़ु 30% हुई, जेका 1939 ताईं शहरी इलाइक़नि में 87% ऐं बहिराड़ी में 70% ताईं पहुची वई। सिहत जे शोबे में जिते ज़ार रूस जे दौर में 1913 में सिर्फ़ु 19,000 डॉक्टर मौजूदु हुआ, उहो अंग 1970 ताईं वधी लॻभॻि 8,50,000 थी वियो। मुफ़्त तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं सॼे मुल्क में आम हुयूं। ॿी आलमी जंग खां पोइ रुॻो 5 सालनि अंदरि, यानी 1950 ताईं ख़ुराक जी पैदावार ॿीहर बहाल थी, अॻु खां बि वधीक थी वई। 1928 खां 1980 ताईं सोवियत यूनियन जी GDP में औसतन 5 खां 6% सालियानी वाधि रिकॉर्ड कई वई। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जेकॾहिं सोवियत यूनियन सिर्फ़ु जबर, ख़ौफ़ ऐं प्रोपेगेंडा ते बीठल हो, त पोइ हिकु तबाहाल समाज एतिरी वॾी तरक़ी कीअं करे वियो। जेकॾहिं सभु कुझु रुॻो ताक़त जे ज़ोर ते मुमकिन हो, त ॿिया सरमाएदार मुल्क अहिड़ी तरक़ी छो न करे सघिया। इन्हनि हक़ीक़तनि जी रोशनी में फ़ैसिलो पढ़ंदड़नि ते छॾियो वञे थो त सोवियत यूनियन जी तरक़ी जो असुलु सबबु रियासती जबर हो या महिनत कश अवाम जी इज्तिमाही महिनत। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।